तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी में यूसी सामारो मोरी जो वाहिद गर्ल्स प्राइमरी स्कूल अर्ज़ मोहम्मद शहर तमाम बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। 64 न्याणियूं बग़ैर छित वारी लांढी में तालीम कराइण ते मजबूर बणियल। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब सिंधड़ी तालुके जे यूसी सामारो मोरी जो अकेलो गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ अर्ज़ मोहम्मद शहर तालीम खाते जे अरबे रुपया बजट हुजण जे बावजूद तमाम बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। स्कूल केतिरनि ई मसइलनि जो शिकार आहे। हिन वक़्तु स्कूल में दाख़िल 64 न्याणियूं बग़ैर छित वारी हिकु लांढीअ में उस में तालीम कराइण ते मजबूर बणियल आहिनि। इन खां अलावा स्कूल में न पीअण जो पाणी जो बंदोबस्तु थियल आहे, न बिजली जो को इंतज़ाम आहे। स्कूल में न को मुकम्मल फर्नीचर आहे, जॾहिं त स्कूल में लेडी टीचर बि न हुजण सबबि NCHD जो हिकु उस्ताद मौलाना मोहम्मद अली शर न्याणियुनि खे तालीम ॾेई रहियो आहे। वाज़े रहे त ताज़ो हिकु NGO एक्टिड पारां स्कूल खे हिकु वॉशरूम पिणु ॾिनो वियो हो, जंहिंजो कमु पिणु जुगाड़ी ऐं नाक़स करायो वियो आहे, जंहिंजे करे पाणी जी टांकी बिना मज़बूत करण जे सिर्फ़ु वॉशरूम मथां ईअं ई रखी वई, जेका तेज़ हवा लॻण सबबि हेठि किरी पई आहे। ॿिए तरफ़ ॻोठ अर्ज़ मोहम्मद शहर जे नेक मर्द निज़ामुद्दीन शहर, बीरबल मेघवाड़, आसिफ निज़ाम शहर ॿियनि ॻोठाणनि सबको न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरनि ई सालनि खां हिन स्कूल जे मसइलनि खे हल बाबति तालुके तोड़े ज़िले जे हर ऑफिस में दरख़्वास्तूं खणी वञी ऑफिसरनि अॻियां दाहियूं कयूं आहिनि, पर हर हिकु ऑफिस मां सिर्फ़ु ॾटा ऐं आसरा ई मिलिया आहिनि, पर स्कूल जो को हिकु बि मसइलो हल न थी सघियो आहे। हिननि चयो आहे त असां वरी बि वस वारनि ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि सां अपील करियूं था त गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ अर्ज़ मोहम्मद शहर खे घुर्बल सहूलतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं असां जूं न्याणियूं बहितर नमूने तालीम पिराए सघनि।